बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक तईअ में थोड़ो तेल मतिलबु कुकिंग ऑयल विझी उन में थोड़ी कुटियल थूम विझी हल्की तरींदासूं। बसि एसि ताईं तरींदासूं जेसि ताईं ख़ुशबू उथे। पोइ उन में शामिलु कंदासूं ॻाढ़ियूं गजरूं, कटियल बसर, बंदि गोभी, कटियल वाङण ऐं बिह असां अॻुवाट रधे रखियो आहे, ॻरियल बिह। पोइ इहे सभु सब्जियूं असां तेल में तरींदासूं। उन्हनि सां गॾु विझंदासूं हीअ आहिनि मितेरा, जंहिंखे चिभड़ बि चइबो आहे। कमेंट करे ॿुधाइजो तव्हां इन्हनि खे छा चवंदा आहियो। इहे कटे असां इन्हनि में शामिलु कंदासूं ऐं कटियल साओ मिर्च। पोइ हिननि सभिनी भाॼियुनि खे असां तेज़ बाहि ते सेकींदासूं ऐं शामिलु कंदासूं थोरो लूणु। चङी तरह सेके बाहि ते पोइ हुन में शामिलु कंदासूं ॻाढ़ा मिर्च, पीठल धाणा ऐं थोरो चाट मसालो। पोइ चङी तरह मिलाए लाहींदासूं असां पंहिंजी प्लेट में। तयारु आहे असांजी मिक्स तरियल सब्ज़ी, यानी तरियल भाॼियूं। तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ जेके तव्हांखे पसंदि आहिनि उहे सभु सब्जियूं तरे सघो था।